हो गुलाम साहबा जो ओ मुझे कफन मथा लिख जो हो गुलाम साहबा जो ओ मुझे कबर मथा लिख जो हो गुलाम साहबा जो हुंदो हिन जे हो लबणन ते हुंदो हिन जे हो लबणन ते रुगो नाम साहबा जो ओ मुझे कबर मथा लिख जो हो गुलाम साहबा जो ओ मुझे कबर मथा लिख जो हो गुलाम साहबा जो मुखे यार यकीन आहे मिली वेंदी मिठा माफी मुखे यार यकीन आहे मिली वेंदी मिठा माफी दर दर ते पुजायो पैगाम साहबा जो सुभान अल्लाह के सुना ओ दर दर ते पुजायो पैगाम साहबा जो हुंदो हिन जे हो लबणल ते घोड़े साहब के घुराया तो मैदान हो जी नंढड़ी मस्जिद फती साईं घोड़े साहब मजाक से ओ दर दर ते पुजायो पैगाम साहबा जो कुरान में कई कादिर सारा साहबा जी कुरान में कई कादिर सारा साहबा जी कयो मौला मथे आहे मकाम साहबा कयो मौला मथे आहे मकाम साहबा जो हुंदो हिन जे हो लबणल ते हुंदो हिन जे हो लबणल ते रुगो नाम साहबा जो ओ मुझे कबर मथा लिख जो हो गुलाम साहबा जो ओ मुझे कफन ते ही लिख जो हो गुलाम साहबा जो कुर्बान करीमल जे कदमन तक यासिर कुर्बान करीमल जे कदमन तक यासिर छो वक्त बुलंद बाला तमाम साहबा जो छो वक्त बुलंद बाला तमाम साहबा जो नारे तकबीर साईं पहुंची वरी सुभान अल्लाह कहो उठो वक्त बुलंद बाला तमाम साहबा जो ओ मुझे कबर मथा लिख जो हो गुलाम साहबा जो सरदार जे यारन खे तू मंजन तुझी मर्जी ख्याल कजो थोड़ो सुना मा जो शेर चवा सरदार जे यारन खे तू मंजन तुझी मर्जी साए रोज़े वारो थई इमाम साहबा साए रोज़े वारो थई इमाम साहबा जो एड़ा दुनिया में हाकिम इंसान किथा लभंदा एड़ा दुनिया में हाकिम इंसान किथा लभंदा जन्नत में जागीरों थे इनाम साहबा जो जन्नत में जागीरों थे इनाम साहबा जो हुंदो हिन जे हो लबणल ते रुगो नाम साहबा जो ओ मुझे कबर मथा लिख जो हो गुलाम साहबा जो।